शाह हेस्को इंतजामिया हाला पारां बिजली चोरन खिलाफ कार्रवाई। SDO हेस्को हाला शाहजेब मेमन जी अगवानी में कुरैशी मोहल्ला हाला पुराना नाका सोलंगी मोहल्ला ड्रेनेज स्कीम वारन इलाइक़नि में ऑपरेशन हेस्को कार्रवाई दौरान 100 खां वधीक कुंडा ऐं डायरेक्ट लगल तारूं काटी छॾियूं। हेस्को कार्रवाई अमलदारनि थंभनि ते लगल कूड़नि मीटरनि समेत लगल तारूं पिण लाहींदे पंहिंजी तहवील में वठी छॾिया। ऑपरेशन में SDO हेस्को हाला शाहजेब मेमन, हाइड्रो यूनियन अगवान आमिर मेमन, जवाहर रिज़वान मल्हा समेत केतिरनि ई अमलदारनि पारां कार्रवाई कई वई। बिजली चोरी ऐं कूड़ा मीटर लॻाईंदड़ बिजली सार्फिन ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 25 सार्फिन ते जुर्माने जा लेटर जारी करे छॾिया। बिजली चोरी ऐं बिजली जा बिल जमा न कराईंदड़ जा कनेक्शन काटे तारूं लाथी वयूं। इन मौक़े ते SDO हेस्को हाला शाहजेब मेमन चयो आहे त बिजली चोरीअ में मुलविस बिजली चोरनि ख़िलाफ़ वापडा एक्ट तहत केस दाख़िल कराया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।